हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। अज पाण एक्सरसाइज 5.1 क्लास 6 सिंध टेक्स्ट बुक्स बोर्ड जी हल कंदासीं। त मूं हिकु पहिरीं बि वीडियो तव्हांखे मोकिलियो हो जेको 5.1 एक्सरसाइज जो फस्ट नंबर क्वेश्चन हो, उहो बर्डमास जे रूल तहत पाण हल कयोसीं। इहो बि पाण बर्डमास जे रूल तहत हल कंदासीं डेसिमल फॉर्म में। अचो त पाण हलूं था क्वेश्चन नंबर 14 ॾांहुं। अच्छा, बर्डमास जे रूल तहत कुछ इन जा क़ाइदा कानून हूंदा आहिनि। त फस्ट ऑफ ऑल पाण खे रिबन बार छॾाइणी पवंदी आहे, पोइ नंढी डिंगी, पोइ विची डिंगी, पोइ वॾी डिंगी। अच्छा, त क्वेश्चन नंबर 14 में रिबन बार ऐं विची डिंगी ॾिनल आहे। त पाण खे पहिरीं सम्झणो पवंदो त रिबन बार छॾाइणी पवंदी या विची ब्रेकेट छॾाइणी पवंदी। त तव्हांखे हमेशह यादि रखिणो आहे त अगरि जेकॾहिं रिबन बार हुजे त फस्ट ऑफ ऑल पाण खे रिबन बार छॾाइणी आहे, पोइ पाण खे ब्रेकेट ख़त्म कंदासीं। अच्छा, क्वेश्चन नंबर 14। अच्छा, हिते आहे एडिशन जो अमल 2.11 प्लस 3.89। जॾहिं हिन खे पाण खे प्लस कंदासीं त इन जो अंश ईंदो 6, ठीकु आहे। ब्रेकेट रहंदी 4.02 मल्टीप्लाई, जॾहिं पाण हिन खे मल्टीप्लाई कंदासीं त 1.2 मल्टीप्लाई 6, हिन जो अंश ईंदो 7.2। अच्छा, जॾहिं पाण 4.02 मल्टीप्लाई 7.2 मल्टीप्लाई पाण में कंदासीं त पंहिंजो अंश ईंदो 28.944। इट इज़ अवर अंश। अच्छा, पोइ क्वेश्चन नंबर हलूं था 19 ॾांहुं, जेको थोरो ॾिसण में त लेंदी लॻे पियो, लेकिन इहो बिल्कुलु ईज़ी आहे। फस्ट ऑफ ऑल पाण खे छा करिणो आहे त हिन में रिबन बार कोन्हे, त नंढी डिंगी आहे त पाण खे पहिरीं नंढी डिंगी छॾाइणी आहे, ठीकु आहे। 35 इंटू, अच्छा, हिन में ॾिसो हिकु डिवीजन बि आहे ऐं मल्टीप्लाई बि आहे। तव्हांखे यादि रखिणो आहे बर्डमास जे रूल तहत पहिरीं पाण डिवीजन हल कंदासीं, पोइ पाण मल्टीप्लाई कंदासीं। अच्छा, डिवीजन में 3.5 डिवाइड बाय 0 डेसिमल 7 कुछ हीअं तरह आहे बुक में, ठीकु आहे। त इहो त बिल्कुलु आसान आहे डिवीजन। जॾहिं 3.5 डिवाइड बाय 0.7 पाण जॾहिं हल कंदासीं त पंहिंजो अंश ईंदो 5। अच्छा, 5 मल्टीप्लाई 0.01, इहो ब्रेकेट बंदि, वॾी डिंगी बि बंदि। 3.45 प्लस वॾी डिंगी शुरू 6.35 इंटू 8.95 माइनस। अच्छा, जॾहिं पाण हिन खे मल्टीप्लाई कंदासीं 5 मल्टीप्लाई 0.01 त हिन जो अंश ईंदो त 0.05 ऐं विची डिंगी बि ख़त्म थी वेंदी। हाणे वरी पाण खे छा करिणो आहे त विची डिंगी खे पहिरीं ख़त्म कंदासीं, ठीकु आहे। बाक़ी सॼी, अच्छा, विची डिंगी शुरू 6.35 मल्टीप्लाई। अच्छा, हिन में छा आहे सब्ट्रैक्शन जो अमल आहे, ठीकु आहे। 8.95 माइनस 0.0, इहो त सफ़ा आसान आहे। हिन जो जवाबु ईंदो 8.9। अच्छा, हिते जेको इहो विची डिंगी हुई इहो बि ख़त्म थी हुई, छाकाणि त हिन में जेको सब्ट्रैक्शन कट जो अमल उहो पाण ख़त्म करे छॾियो, त हिन जो कुझु अंश आयो 8.9, ठीकु आहे। हाणे वरी पाण खे छा करिणो आहे 3.45 प्लस वॾी डिंगी शुरू। वरी हिन में छा आहे, हिन में आहे मल्टीप्लिकेशन जो अमल। जॾहिं 6.35 मल्टीप्लाई 8.9 पाण कंदासीं त हिन जो अंश ईंदो 56.515। अच्छा, इहो ब्रेकेट अगरि पाण हिते ख़त्म करणु चाहियूं त ख़त्म करे बि सघूं था। बहरहाल हाणे वरी छा करिणो आहे, पहिरीं हिन खे ब्रेकेट त ख़त्म थी वियो हिन जो प्लस, छो त जॾहिं हाणे हिन जो पाण हिन में मल्टीप्लाई करे छॾी त ऑटोमेटिक ब्रेकेट ख़त्म थी वियो। हाणे वरी साॻी रक़म मां हेठि लिखंदुसि। हिन में वरी छा करिणो आहे, पाण खे एडिशन करिणो आहे। जॾहिं पाण इहे ॿई एडिशन कंदासीं त पंहिंजो अंश ईंदो 30.45 प्लस 56.515,
इन जो आंसर ईंदो 86.965 इट इज़ आवर आंसर। अगर का ॻाल्हि समझ में न अचे त तव्हां कमेंट में पुछा करे सघो था। मिलंदासीं वरी नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।